जमायत इस्लामी जे सॾ ते शहर मुकमल बंद रहियो। उते टंडो मोहम्मद खान जे शहरीन इबरत न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे हिन रीति ॿुधायो। ज़िले टंडे मोहम्मद खान में रहण वारो आहियां। महांगाई एॾी थी वई आहे, पेट्रोल चढ़ी वियो आहे, अटो महांगो, तेल महांगो, साईं खंडु चांहि महांगी, हर शइ माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। ग़रीब माण्हू जो 300 रुपया कमाए उन जी किथां पूरी थींदी। हुकूमत कानून लाॻे शइ का कोन्हे, कानून आहे कोन, ईअं ई मुल्क हली रहियो आहे। बराए महिरबानी करे तेल सस्तो कयो वञे। ठीकु आहे। गुज़रण थो थिए, केरु असांजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। मजबूरी असांखे मिले, कारखाना के महिल खुलियल के महिल बंदि थी लंघण वेठा आहियूं, को असां अटो ई कोन थो असांखे मिले सवलो। हुकूमत खे घुरिजे त कुझु असांखे सहूलियतूं, असांजे लाइ सहूलियत कोन्हे, ग़रीब आहियूं, बुखुनि मां मरूं। अरे महंगाई थी रही है, असीं गरीब माण्हू किलो खाऊं किलो वठूं, असां नानसा भी थी रही है। असीं गरीब माण्हू 200 रुपया कमायूं ऐं 1000 रुपया असांजो ख़र्च करे असीं किथां आणियूं। असीं गरीब माण्हू, असीं मज़ूरी उतरी आहे। असीं माना कुझु करे नथा सघूं। असीं बीमारी के नथा, असीं कपिड़ो गंदी के नथा वठी सघूं। असां सां ज़ुल्म थी रहियो आहे, नाइंजाज़ी थी रही आहे। महिरबानी करे यो अटो ऐं खंडु, डीज़ल, पेट्रोल इहो ज़र महंगाई थींदी, हर ॾींहुं महंगाई थींदी। असां गरीब कहिड़ो ॾोह कयो आहे? असां हाणे पाण खे मारणु चाहियूं था। असां अटो कोन था खाए सघूं, असां मानी ढोह ते नथा खाए सघूं। असां सां ज़ुल्म थी रहियो आहे, असां नाइंसाफ़ी थी रही आहे। को हुकूमत फ़ैसिलो ई नथी करणु चाहे, को हुकूमत कुझु ॾे त नथी मांगी, ॾुखाए पई। हुकूमत असां नाइंसाफ़ी कई आहे छाजे करे? असीं गरीब आहियूं, असीं किलो खाऊं किलो वठूं, असीं सफ़ा माना ख़तम, असांखे इंसाफ़ थी रहियो आहे। इल्तिजा कयूं था त असांखे माना हर शइ सस्ती मुहैया कई वञे। गरीब माण्हू आहिनि, मिसाल 1200-1300 रुपया माना हर ॾींहं में डेली बेसिक ते माना हर जेकॾहिं माण्हू वठे थो 1000 रुपया का ॻाल्हि ई कोन्हे। बाज़ार में निकिरियो वञे त 1000 रुपया का ॻाल्हि ई कोन्हे, 500 रुपया का ॻाल्हि ई कोन्हे। 2 किला 3 किले अटे जा माण्हू गरीब माण्हू कोन थो वठी सघे। जेको सॼो ॾींहुं मज़ूरी करे, सिर तगारी करे, उहो छा करे थो सघे? तव्हां कुझु सोचो। ऐं सवारियूं त एॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि, जेको माण्हू माना केॾा वञी बि नथो सघे। ऐं महिरबानी करे तव्हां हुकूमत सां मुंहिंजो इहो इल्तिजा आहे त हर शइ सस्ती कई वञे, ठीकु आहे, ऐं पेट्रोल खे सस्तो कयो वञे। महिरबानी। हाज़िरीन, टंडो मोहम्मद खान में जमायत इस्लामी जे सॾ ते मुकमल शटर बंद हड़ताल खां पोइ टंडो मोहम्मद खान जे शहरीन इबरत न्यूज़ सां वीचार वंडींदे हिन रीति ॿुधायो त मुल्क में महांगाई एतिरी वधीक आहे जो हाणे जीअण मुश्किल आहे। निगरान हुकूमत अवाम खे को बि रिलीफ न ॾिनो आहे, जंहिं करे अवाम सुख जो साह नथी खणी सघे। पोरियत परेशान आहे, वापारी परेशान आहे। हुननि चयो त फौरी तौर ते वधायल अघनि खे कंट्रोल करे घटि कयो वञे। ॿी सूरत में असां मरहलेवार तहरीक हलाइण जो ऐलान करियूं था। ज़ुल्फ़कार चांडियो, इबरत न्यूज़, टंडो मोहम्मद खान।